सेवन मां खे ख़बर ॾींदा हलूं तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवन जे चूंड तक PSA सतह ते बीठल उम्मीदवार पंहिंजे इलेक्शन मुहिम शुरू करे छॾी आहे। इलेक्शन जी मुहिम जे सिलसिले में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी टिकट होल्डर ऐं अॻूणे वॾे वज़ीर सैयदो मुराद अली शाह पंहिंजे चूंड टक ते इलेक्शन जे मुहिम जी शुरूआत करे छॾी आहे। अॻूणे वॾे वज़ीर ऐं PS सतह ते PP उम्मीदवार सैयदो मुराद अली शाह तरफ़ां चूंड मुहिम जे सिलसिले में ॻोठु रईस बंगल खान बोज़दार पहुतो। अॻूणे वॾे वज़ीर सैयदो मुराद अली शाह जो ॻोठाणनि दौलनि ऐं शरनाइन गुलनि जी वर्खा सां शानदार इस्तक़बाल कयो, जॾहिं त रईस अमीर बख्श बोज़दार ऐं ज़िलाई काउंसिल जामशोरो जे मेंबर नबी बख्श बोज़दार तरफ़ां ॻोठ में हिकु कार्नर गॾिजाणी कोठाई वई हुई, जंहिंमें सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैयदो मुराद अली शाह, सैयदो हसनैन अली शाह ऐं अॻूणे वॾे वज़ीर जो पर्सनल सेक्रेटरी महमद सलीम बाजारी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवाननि ऐं ॻोठ जे रहवासियुनि हिन कार्नर गॾिजाणीअ में शिरकत कई।